वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। धाड़ियल हथियार फिटाकन खेन अदालतुनि में पेश कयो वेंदो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी धाड़ियलनि खे आज घरू वज़ीर चयो आहे त शिकारपुर घोटकी कश्मोर के कचे में धाड़ियलनि खिलाफ़ ऑपरेशन थींदो। धाड़ियलनि वटि जदीद हथियार आहिनि, पुलिस वटि नाहिनि। मिलिट्री ग्रेड के हथियारनि लाइ वफ़ाक़ी हुकूमत खां इजाज़त वरिती वई आहे। ज़ियाउल हसन लंजार चयो त पुलिस मथां मुकम्मल एतमाद आहे, जल्द नतीजो मिलंदो। निगरान हुकूमत में जेका ख़राबी पैदा थी उनखे बहितर करण में वक़्तु लॻंदो। घरू वज़ीर चयो त क़बाइली झेड़नि जे ख़ात्मे लाइ मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे सरदारनि सां गॾिजाणी कई आहे। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ JIT जोड़ी आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा क़ातिल कचे में रहनि था, उन हवाले सां जल्द नतीजो मिलंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। धाड़ियल हथियार फिटाकनि खेन अदालतुनि में पेश कयो वेंदो, इहो चवणु आहे सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो। घरू वज़ीर चयो त शिकारपुर घोटकी ऐं कश्मोर जे कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन थींदो। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर पीर बख्श भंगवार असां लाइन ते मौजूद आहे। जी पीर बख्श, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार SSP ऑफिस में आजी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो आहे त ज़िले कश्मीर कंदको शिकारपुर घोटकी वारा जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि इलाइक़नि में असां जेको आहे त धाड़ियलनि जो ख़ात्मो आणींदासीं। ऐं इहो बि ॿुधायो आहे जेको धाड़ियलनि वटि जदीद तरीन हथियारूं आहिनि उन्हनि जे भेट में असां वटि पुलिस वटि जेके हथियार न हुया उनजे लाइ असां वफ़ाक़ी हुकूमत खे लिखियो आहे, जंहिंमें एंटी एयरक्राफ्ट गन जो जेको असांखे परमिशन मिलियो आहे उहो जल्द जेको आहे पुलिस वारनि जे हवाले कंदासीं। ऐं इहो बि चयो आहे त कचे में जेके बि ॾोहियारी रहनि था तव्हां उनखे वॉलंटरी चवो थो त उहे अचनि, उहे पुलिस वटि सरेंडर थियनि, उहे पेश थियनि, उन सां नाइंसाफ़ी न थींदो, उहे अची कोर्टनि में पंहिंजो जेको आहे मुंहुं ॾियनि। जेकॾहिं उहे न ईंदा त असां उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं ऐं उन्हनि खे पंहिंजो केतिरी किरदार ते ॿुधाईंदासीं। ऐं इहो बि ॿुधायो आहे त ज़िले ख़ासि करे हिन ज़िलनि में जेके क़बाइली झेड़ा हलनि था उन झेड़नि जे हवाले सां असां हितां जा जेके टिकट होल्डर आहिनि, जेके MPA में आहिनि या सरदार आहिनि या जेके झेड़ींदड़ धुरनि जा सरदार आहिनि, उन्हनि खे सभिनी खे हिकु हफ़्ते अंदरि कराची में घुराईंदासीं। उन्हनि खे घुराए करे उनखे पाबंद कंदासीं। जेके बि झेड़ा हलंदड़ आहिनि उन झेड़ा ख़तमु करे उहे माण्हू आहिनि उन्हनि खे कोर्टनि में पेश कयो वञे। अदरवाइज़ जेकॾहिं को माण्हू झेड़ा ख़ात्मे लाइ जेको तावा न कंदो त असां उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी पीर बख्श अपडेट करण लाइ।